नाज़रीन, हेलो हाय नमस्ते। जेके मूंखे हिंदू भाइर ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे नमस्ते चवंदासीं। ऐं जेको आहे सो रक्षाबंधन जो त्योहार आहे, इन करे सभिनी खे मुबारकबाद पेश कंदासीं। अॼु जेको आहे सो रक्षो असां पोस्ट खैर मूं रखी हुई त 11 में लाइव ईंदसि, सो 11 थी विया आहिनि ऐं लाइव आया आहियूं। 11 थी विया आहिनि, लाइव आया आहियूं। छाजे लाइ त असांजो जेको इरशाद साहब आहे, इरशाद कास्की साहब, उहे उन्हनि जी बर्थडे आहे 12 खां पोइ आहे, लेकिन ओवर लेट थी वेंदो, सो दैट्स वाई असांजो प्रोग्राम रखियो आहे 11 बजे। 12 लॻे असांखे पोइ बि थी वेंदा, पर पोइ बि जेको आहे सो हींअर केक कटींदासीं ऐं भाउ खे मुबारक ॾींदासीं रक्षाबंधन जूं। बाबा केक कटियो? अब ताड़ी बजायो। ताड़ी ना वीडियो में से दिखा दो। ताड़ी ना वीडियो में देखो। हैप्पी बर्थडे टू बाबा कलर लगी होना। केक ना खराब कर दो बाबा, चलो केक के